एक अहिड़े ज़ाइक खे सोको कयो अथमि जे ॿुधंदो त वाह कंदो। मूंखे तो जहिड़े लांतीअ मां इहा उमेद आहे, पर इहो किसो ॿुधाए खां अॻु मूंखे इहो ॿुधाए जेको मूं 40 सालनि वारी उमिरि वारे जो तोखे हुकुम कयो उहो बि कंदो आहे या न? आका इहो मां कीअं थो विसारे सघां? इहो त मुंहिंजो पसंदीदा मशग़लो आहे जेको इंसान 40 सालनि जी उमिरि जो थी वेंदो आहे ऐं तौबा नाहे कंदो। मां हुनजे चहिरे ते हथ फेराए चवंदो आहियां त मां ऐं आका इब्लीस तुंहिंजे चहिरे मथां क़ुर्बान जो तूं चङाई तरफ़ नाहे ईंदो। हाणे ॿुधाए, हाणे तूं पंहिंजो किसो ॿुधाए त कीअं तो हुन आबद खे छॾियो? आका जो ईअं त आबद जीअं ई पंहिंजी इबादत में हो त मां उते वञी पहुतुसि। जो तूं ख़ल्क़े ख़ुदा जी तरफ़ नज़र नथो करी, हू पंहिंजी जहालत जे करे ॼण मरी चुका आहिनि। गफ़लत उन्हनि खे दोज़ख जे किनारे ताईं पहुचाए छॾियो आहे। छा तोखे अल्लाह ताला जो उन्हनि बंदनि ते को रहम नथो अचे जो तूं पंहिंजे वाइदे नसीहत सां उन्हनि खे हलाक थियण खां बचाईं? वाकई मूंखे ख़ल्क़े ख़ुदा खे नसीहत करणु पंहिंजे वाइज़ सां उन्हनि खे हलाक थियण खां बचाइणु। पर ईअं करण सां त मुंहिंजो माण्हुनि सां मेल जोल वधंदो ऐं मुंहिंजी इबादत में रुकणो उन्हनि कॾहिं बि मूंखे हिकु हंधि वेही पंहिंजे रब खे राज़ी करणु। ओ चरिया ही तूं छा थो चवीं? अल्लाह ताला तोखे रोशन दिल, मिठड़ी ज़बान, सोनो लहजो अता करे नेमत सां नवाज़ियो आहे ऐं तूं अल्लाह ताला जी उन ॾिनल नेमत जो इनकार थी हिन कुंड में वेही पंहिंजी सलाहियतनि खे ख़तम थो करे। मालिक खां मुंहुं मोड़े आम ख़ल्क़त जे मंडर में पाण खे मां कोन मुड़ींदुसि। बेवकूफ़ आहे तूं। जेकॾहिं ख़ल्क़े ख़ुदा खे सिधी राह तरफ़ न छॾींदे ऐं पंहिंजो इल्मु उन्हनि ताईं न पहुचाईंदे त छा रब ताला तोते नाराज़ न थींदो? इहो त बराबरि आहे। इहो बि रब पाक खे राज़ी करण जो हिकु रस्तो आहे ऐं उहे बि इल्म ते विढ़ाइण सां वधंदो आहे। इते अचली अरे मां त चवां थो तूं मुंहिंजे चवण ते हिकिड़ो क़दम खण त सही। पोइ ॾिस कीअं थो ज़ोर कयां। वाकई मूंखे माण्हुनि ताईं हक़ जो पैगाम पहुचाइण पंहिंजी मिठड़ी आवाज़ सां उन्हनि जी पथर दिलुनि खे नरम करणु। मां अॼु इन कम सां लॻा। बिहो त सही। छा माण्हुनि सां ईअं मिलंदे? पहिरियां पाण खे ठाह, ज़ेब ज़ीनत अख़्तियार कर जीअं ॾिसंदड़नि में तुंहिंजो रोब ऐं दबदबो थिए। सुहिणनि लफ़्ज़नि जो इस्तेमाल कर, नेकीअ जो इज़हार कर, सुहिणो सुठो लिबास पाए, आला क़िस्म जी खुशबू लॻाए। जे तो ईअं न कयो
मेरा 500 50,000 50,000 50 लाख ॾिसंदे तूं हिन मुल्क जो वॾो आलिम फासिल मुत्तकी सचमे मुत्तकी बि लखे माण्हू तुंहिंजी हिक झलक ॾिसण लाइ परेशान हूंदा तोसां मिलण लाइ आता हूंदा आता ये सभई त नफ्स जो सदमो आहे ये अजाई ख्वाहिशूं आहिनि न मिठा पाण खे तकलीफ़ न ॾे ये अजाई ख्वाहिशूं न आहिनि इन्हनि खे पूरो कर खामखा पाण खे अॼु त थोड़ी छा तुंहिंजी संगत में को हिकु अहिड़ो आहे जे इहे ख्वाहिशूं पूरियूं न कयूं हुजनि हा मौलवी कुर्बान जो मान मुर्तबो ॾिस मौलवी ज़ाहिद जो शान ॾिस कीअं हेॾां था वञनि त माण्हुनि जूं लोथूं हुनजे कढाइनि ऐं अलामा अमजद खे कीअं तोॾाणीअ खे कारो रंग करे केॾो न प्रोटोकॉल अथसि जे इहे सभु कुझु शयूं बुरियूं हुजनि हा त छा उहो इहे करे हा न कॾहिं बि न वाकई भी जेतिरो इल्म मूं वटि आहे एतिरो त न वटि बि कोन्हे मुंहिंजे गुफ़्तार जहिड़ी भली हुनजी गुफ़्तार बि कोन्हे मुंहिंजो ॻाल्हाइण जो अंदाज़ त हुन वटि बि कोन्हे उहे बि हेॾो शान ऐं शौक़त वाकई भी मां हिन कुंड में वेही बाक़ी वक्त सां गॾु पंहिंजी सलाहियतुनि जो ज़्यान करे मां हुनखे ॿुधायुसि त मूं वटि बि इल्मु आहे पर हुननि सभिनि खां घणो हा हुननि खां घणो मां बि इहे नेमतूं हासिल कंदुसि मां भी इहे आसाइशूं हासिल कंदुसि मूंखे करणु घुरिजे पातो कोरकीअ में पातो मुंहिंजे मुल्क जे आम माण्हू खे मीरनि
दुनिया वाकई ये सब तुझो ही सदमा है ऐसा तुझी मदद का सवाल कुछ भी नहीं ये सब तुझो ही सदमा है जो अज इंसान जो दुश्मन बड़ो बिचवा ऐं इन हालत में पहुंचवा ऐं तोखे यादि हूंदो त मुस्लमाननि जे आख़िरी पैगंबर पंहिंजी उम्मत खे ताक़ीद कई हुई त तव्हांजो सभ खां वॾो दुश्मन तव्हांजो नफ़्स आहे जेको तव्हांजे घर में आहे ऐं इंसान जो सभ खां वॾो दुश्मन मां आहियां मां इंसानी नफ़्स हमारा तू सही है तू सच्चो हमारा तू सच्चो आज साबित थी रहो तत्तो का सवासा कुछ भी ना हूँ तू ही असल लंतन जो हकदार आई असा ना हमारा तू इन जे करे अजमाली पानी ने दरबार में तुझे हक में दस्त बरदार की दे आगे इस्तीफा जो ऐलान तो करा हमारा तकमा सजना पर तो इंसान ये नफ्स अम्मारा जो इनके तू जो हक्का तू जो मसलका हरिया तो मुझे बरवारी कुर्सी मिला